अस्सलाम वालेकुम। अच्छा, लीनियर इक्वेशन के बारे में स्टूडेंट के तरफा जो ग्रुप में एड उन्होंने तरफा भी फेसबुक ते या यूट्यूब ते भी तमाम घना क्वेश्चन अचन पे लीनियर इक्वेशन समझाया छा होंदो आहे। अॼु इंशाल्लाह तव्हांखे बिल्कुल मां न सिर्फ़ सम्झाईंदुमि, तव्हांजो कॉन्सेप्ट क्लियर थी वेंदो। तव्हां लाइ बिल्कुलु ॿाराणी शइ आहे, मामूली शइ आहे। सिर्फ़ु नालो ॾिसी जेको माण्हू परेशान थींदो आहे। अॼु मां तव्हांखे न सिर्फ़ु हिन कॉन्सेप्ट सम्झाईंदुमि, हिनखे सॉल्व करण भी सम्झाईंदुमि। ठीकु आहे। हाणे सभिनि खां पहिरियों लीनियर ते पहुचूं था। पहिरियों असां सम्झासीं इक्वेशन छा हूंदी आहे। इक्वेशन लफ़्ज़ वरितल आहे इक्वल मां। इक्वल जो मतिलबु छा आहे? बराबरि। ठीकु आहे। यानी कि अहिड़ी लिखत जंहिंमें बराबरि जी निशानी हुजे या ॿ पासा जंहिंमें बराबरि हुजनि। मिसाल था वठूं, जेको मशहूर ज़माना मां मिसाल ॾींदो आहियां, 1 kg शुगर, यानी कि हिन पासे ॾो 1 किलो खंडु पियो हुजे ऐं हिन पासे ॾो 1 kg वेट पियो हुजे, जंहिंखे असां उर्फ़ आम में वटि चवंदा आहियूं। ठीकु आहे। उहो पियो हुजे त इहे ॿई असां छा चवंदासीं? पाण में छा आहिनि? बराबरि आहिनि। छो जो इन्हनि जो वज़न पाण में बराबरि हूंदो। पर जेकॾहिं मां हेॾो अधु किलो ॿी या किलो अञा ॿी के जेको आहे सो खंडु या शुगर जेको आहे वधाए छॾियां थो, छा इहे पाण में बराबरि रहंदा? इहे बराबरि न रहंदा। इनखे इनइक्वालिटी चइबो आहे। सो इक्वल जो मतिलबु आहे जॾहिं ॿ पासा बराबरि हुजनि। हाणे पहिरियों आम रियाज़ी में सम्झूं था, पोइ असां अलजबरा में ईंदासीं। मिसाल मां तव्हांखे चवां 2 + 3 = 5। हाणे इहा छा आहे? इहा हिकिड़ी इक्वेशन आहे। इहा छा आहे? इक्वेशन आहे। छो जो ॿ पासा यानी कि हे विच में बराबरि जी निशानी हूंदी आहे। हे चइबो आहे सॼे हथ वारो पासो, हे खॿे हथ वारो पासो। जेकॾहिं लिखंदो त हिनखे चवंदासीं राइट हैंड साइड, हिनखे चवंदो लेफ्ट हैंड साइड। बसि एतिरो ई कमु हुयो। इक्वेशन पहिरियों सम्झूं था, यानी कि लीनियर इक्वेशन में पहिरियों हे सम्झो त इक्वेशन हूंदो छा आहे। यानी कि अहिड़ी लिखत जंहिंमें ॿ पासा पाण में छा हुजनि? बराबरि हुजनि। हाणे तव्हांखां मां पुछां हे इक्वेशन आहे या न आहे? तव्हां चवंदो बिल्कुलु इक्वेशन आहे। मिसाल मां तव्हांखे चवां 2x + 3x = 5x। इहा इक्वेशन आहे या न आहे? त तव्हां सभिनी जो जवाबु छा हूंदो? त इहा इक्वेशन आहे। छाजे करे? जो हे पासो यानी बराबरि जे हेॾो ऐं हेॾो, इहे ॿई पासा पाण में छा आहिनि? बराबरि आहिनि। इन करे इहा छा आहे? इक्वेशन आहे। ठीकु आहे। अच्छा, हिते जेकॾहिं मां तव्हांखे चवां त 3 + 7, हाणे इहा इक्वेशन आहे या न आहे? त हे इक्वेशन न आहे। छो जो हिन में बराबरि जी निशानी न आहे ऐं ॿी साइड बि न अथसि। ठीकु आहे। सिर्फ़ु हे लिखियलु आहे। जॾहिं इक्वेशन न हूंदी आहे त उनखे असां चवंदा आहियूं एक्सप्रेशन। छा चवंदा आहियूं? एक्सप्रेशन। हाणे एक्सप्रेशन टू एक्सप्रेस जो मतिलबु हूंदो आहे इज़हार करणु, ॿुधाइणु। हे सिर्फ़ु ॿुधायल आहे 3 + 7, बराबरी न आहे ॾिनल। मिसाल था वठूं, ॿ माण्हू आहिनि, हिकिड़े जो नालो आहे नजीब, हिकिड़े जो नालो आहे अहमद। ठीकु आहे। हे ॿ अलॻि अलॻि आहिनि। हिकिड़ो चइबो आहे त भाउ जेतिरा नजीब वटि पैसा आहिनि ओतिरा ई अहमद वटि आहिनि, त इहा थी वेंदी बराबरी। मिसाल चवंदासीं हिन वटि 3000 हिकिड़ा आहिनि ऐं 7000 ॿिया आहिनि, ऐं हिन वटि असां चवंदासीं 10000 आहिनि। त हाणे ॾिसो, इन्हनि जा पैसा पाण में छा थी विया? बराबरि थी विया। हाणे इहा थी वई इक्वेशन।